अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। पंजाब काबीना माली साल 2022 ऐं 23 लाइ बजट तजवीज़नि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ जी सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास। सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि में 30% वाध जी मंज़ूरी ॾिनी वई। पंजाब काबीना पेंशन में 15% वाध जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। पंजाब सरकार 15% वाधू पघार सां गॾु मख़सूस सरकारी खातनि जे मुलाज़िमनि खे 15% डिस्पेरिटी अलाउंस बि ॾींदी। पंजाब लाइ 3226 अरब रुपयनि जी बजट अॼु पेश कई पई वञे। नवां प्रोग्राम शुरू करण लाइ वॾी रक़म रखण जो फ़ैसिलो। PKIL ऐं PIL नर्सिंग स्कूल लाइ 2 अरब 14 करोड़ 80 लख रुपया रखण जी तजवीज़। ख़ुदकार रोज़गार स्कीम 70 करोड़ रुपया। लैपटॉप प्रोग्राम लाइ 1 अरब 50 करोड़ रुपया। कैदियुनि जे वेलफेयर प्रोग्राम लाइ 1 अरब रुपया मख़सूस करण जी तजवीज़ ॾिनी वई। डिजिटल पंजाब लाइ 50 करोड़ रुपया। वज़ीर आला तरजीही प्रोग्राम्स लाइ 4 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़। पंजाब अर्बन लैंड सिस्टम लाइ 90 करोड़ रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ ॾिनी वई। सॉफ्ट एंड ग्रीन पंजाब लाइ 50 करोड़ रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई। हुकूमत बिजली 3 रुपया 99 पैसा वधीक महांगी करे छॾी। नेपरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बिजलीअ जी क़ीमत में वाध अप्रैल जे माहवार फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट जे मद में कई वई। बिजलीअ जी क़ीमत में वाध रुगो जून जे बिलनि ते लागू थींदी। नेपरा अख़्तियारनि जो चवणु आहे त अप्रैल महीने जो फ्यूल चार्ज एडजस्टमेंट मार्च जे भेट में 1 रुपयो 13 पैसा वधीक लागू कयो वेंदो। बिजलीअ जी क़ीमतुनि में वाध लाइफ लाइन ऐं इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि ते न हूंदी। PTI जे दौर में सरकारी कर्ज़ी 24,953 अरब खां वधी 44,366 अरब रुपया थियणु। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त PTI जे दौर में कर्ज़ में थियल इज़ाफ़े मजमूई कर्ज़ जो 79% आहे। PTI 71 सालनि में शामिल समूरनि कर्ज़नि में पोड़नि 4 सालनि में 79% वाध कई। मुल्क ते कुल कर्ज़ 29,879 अरब रुपयनि खां वधी 53,544 अरब थी वियो आहे। मुश्किल फ़ैसिला अवाम सम्झी रहियो आहे। जल्द बहितरीअ तरफ़ वेंदासीं। पेट्रोल में इसमनि जी क़ीमत में वाध। इमरान हुकूमत जो IMF सां थियल मुआहिदे जो हिसो आहे। अटो 4 सालनि में 35 रुपयनि मां वधी 90 रुपयनि ताईं पहुतो आहे। वज़ीर आज़म जे हिदायतुनि ते अटे बाद सस्ते गिह जो स्कीम शुरू कई वई आहे। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त यूटिलिटी स्टोर ते अटो 40 रुपया किलो दस्तियाब आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में सस्ते अटे जी फ़राहमीअ लाइ वधीक 100 यूनिट ठाहिया पिया वञनि। हुकूमत गिह ते 3 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾेई रही आहे। 9 जून खां गिह ते सब्सिडी ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। FATF जो इजलास सुभाणे जर्मनी में शुरू थींदो। पाकिस्तानी वफ़द जी क़यादत परॾेही मामलनि जी ममलकती वज़ीर हिना रब्बानी खर कंदी। पाकिस्तान FATF जे 34 मां 32 नुक़्तनि ते अमल करे चुको। पाकिस्तान मनी लॉन्ड्रिंग दहशतगर्दनि जे माली मदद रोकण लाइ शर्तुनि ते अमल कयो।
सुप्रीम कोर्ट में PTI जे टाइगर फोर्स ऐं लॉन्ग मार्च खिलाफ़ दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त टाइगर फोर्स खे कयल अदायगियुनि जी जांच जो FIA खे हुकुम जारी कयो वञे। इमरान ख़ान ऐं PTI अॻुवाननि जी ग़ैर क़ानूनी क़दमनि बाबति GIT जोड़ी वञे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त मुल्क में पुरअमन माहौल बरक़रार रखण लाइ खूनी मार्च खे रोकियो वञे। दरख़्वास्त में इमरान ख़ान, शेख रशीद, शाह महमूद कुरैशी, फवाद चौधरी ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो आहे। सिंध जे बैराजनि ते पाणीअ जी शदीद खोट। सिंध में पाणी खोट 61 सैकड़ो ताईं पहुची वई। गुड्डू बैराज वटि 79.4 सैकड़ो पाणीअ जी खोट। सखर बैराज वटि पाणीअ खोट 46.25 सैकड़ो ऐं कोटड़ी बैराज वटि 65.6 सैकड़ो रिकॉर्ड कई वई। बलोचिस्तान में चौमासे खां अॻु वारनि बरसातनि तबाही मचाए छॾी। जाबलू इलाक़नि में बरसातनि सबबि ॿोॾि वारी सूरतहाल पैदा थी वई। हरनाई, कोहिलू, दुकी, बारखान, मूसाखेल ऐं ॿियनि इलाक़नि में छिती बरसात। हरनाई में राब्ते वारी पुल 2 हंधनि तां टुटी पई। बहिराड़ीअ वारनि इलाक़नि में ॿोॾि जे वहकरनि बंद लुड़ी विया। केतिरा ई घर पाणीअ हेठि अची विया। हब, उथल, विंदुर ऐं बेला जे इलाक़नि में बरसात बाद गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो। थर, दादू ऐं काछे जे इलाक़नि में बि बरसात बाद मौसम ख़ुशगवार थी वई। मोरो में जवाबदार लेडी हेल्थ वर्कर खे मुड़ुस क़त्ल करे छॾियो। जाम मुहल्ला में जवाबदार गुलाम मुर्तज़ा उर्फ़ पहलवान सियाल पंहिंजी ज़ाल शमसुन्निसा खे पिस्टल जा फायर करे क़त्ल करे छॾियो। अड़े वारनि जवाबदार खे सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो। मक़तूल लेडी हेल्थ वर्कर जी धीउ निर्मा सियाल जो चवणु आहे त संदसि पीउ कुझु अरसो अॻु संदसि अमड़ खे छुरियुनि जा वार करे ज़ख़्मी करे छॾियो हुयो। वापसि घर पहुचण ते माफ़ी वठण बहाने आयो ऐं संदसि अमड़ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। सेठार जा भरिसां मुड़ुस घुटा ॾेई ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ सोहबत ख़ासकेली में 45 वरहनि जी ज़रीना ख़ासकेली खे क़त्ल करण बाद जवाबदार थाणे ते पेश थी गिरफ़्तारी ॾेई छॾी। पुलिस औरत जो मढ़ तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। खैरपुर में बिजली जो करंट लॻण सबबि प्राइमरी उस्ताद फौत। मेहरान कॉलोनी में घर जो मोटर ठाहींदे करंट लॻण सबबि सुहेल दम ॾेई छॾियो। फौतीअ जो मढ़ सिविल अस्पताल खैरपुर मां ज़रूरी घुर्जूं पूरियूं करण बाद वारसनि हवाले कयो वियो। पंजाब ऐं सिंध जे मैदानी इलाक़नि में अॼु मिटीअ वारियूं हवाऊं हलंदियूं। मौसमियात खाते जो चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में मींहं जो इम्कान आहे। मुल्क में जून जे आख़िरी हफ़्ते में मामूल खां वधीक बरसातनि जी बि अॻकथी कई वई आहे। पहले फिर जाने जाना हो गए। फिर से मुझे छोड़ के जाने के लिए रंजिशे सही दिल ही दुखाने के लिए एक हुस्न की देवी से मुझे प्यार हुआ था, प्यार हुआ था। दिल उसकी मोहब्बत में गिरफ्तार हुआ था। ऐं शहनशाह ग़ज़ल मेहदी हसन जे विछोड़े खे 10 वरह विहामी विया। मेहदी हसन पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीअ खे केतिरनि ई लासवाल गीतनि सां नवाज़ियो।